नवगुट खां अनवर मेमन जी रिपोर्ट मुताबिक़ थरड़ी मोहब्बत में पीपी अकबर ऐं अॻूणी टाउन चेयरमैन सदाकत अली नारिजो जे भाउ जी वफ़ात ते एसयूपी मर्कज़ी सदर साईं ज़ैन शाह नारेजा पेट्रोल पंप ते ताज़िला पहुते जिते हुन सदाकत अली नारिजो फ़ैरोज़ुद्दीन नारिजो हाजी निसार अहमद नारिजो सां ताज़ियत कई ऐं गहरे दुख जो इज़हार कयो। इन खां अॻु साईं ज़ैन शाह जो फुल मोरी वठे एसयूपी अॻवाननि गुलाम शबीर मंगी गुलाब वगण इस्लामुद्दीन जुड़ेजो अब्दुल हफ़ीज़ समेजो इनाम कोसो सजाद भंड अब्दुल हक नरेजो गुल हसन सोलंकी ऐं शहरी ताज अॻवान मुमताज़ बिरोही कामरेड अनवर मल्हा ऐं मज़दूर इत्तेहाद अॻवान हैदर लाशरी साकिब नारिजो ख़लील सुमरो समेत सिविल सोसाइटी जे माण्हुनि साईं ज़ैन शाह जो ज़बरदस्त इस्तक़बाल करे गुलनि जा हार पराया। जंहिं मौक़े ते साईं ज़ैन शाह चयो त सिंध जे माण्हुनि खे हथ सां कंगाल करण जी कोशिश हुकूमत जी नाक़स पॉलिसीअ सबबु थिए पई। हारियुनि आबादगरनि खे फसल जो सही रेट न ॾिनो थो वञे जॾहिं त अमन अमान जी सूरत हाल इंतहाई अफ़सोसनाक आहे। बेरोज़गारी ऐं बदहाली सबबु सिंधी नौजवान ख़ुदकुशियूं करण ते मजबूर आहिनि। तंहिं करे असां सभिनी खे मुतहद ऐं मुतहरिक थी ज़ालिम ऐं जाबरनि सां वोट जो सही इस्तेमाल करे इहो फ़ैसिलो करणो पवंदो।